उस्ताद मदरसन में पढ़ाईंदा है, ये कुरान शरीफ सेखारन था, पढ़ाइन था, शागिर्द पढ़न था, सवाब केतरो आबा। हाणे इहो मसलो भी समझी छॾियो। नफिल पढ़दा हूं न, नफिल पढ़ूं तो सवाब, न पढ़ूं तो नफिल में गुनाह कोन्हे। हाणे तो सिया कुराड़े माण्हू जे लाइ सर्दी आ, वुज़ू करण, सर्दी में नमाज पढ़ण मसलो आ। कुरान शरीफ सिखण जे लाइ तालिब उस्ताद वट अची हिकड़ी आयत कुरान जी सिखियो, पढ़ियो, हिकड़ी आयत, उन हिकड़ी आयत जो सवाब 100 रकात कोई माण्हू नफिल पढ़े, उन खां भी वधीक सवाब हिकड़ी आयत जो पढ़ी सकदो बा। 100 रकात नफिल, फर्ज भी माण्हू नथो पढ़े, नफिल तो वॾो आहे। 100 रकात शागिर्द जेको उस्ताद जे अॻियां हिक आयत सिखियो, 100 रकात खां वधीक सवाब। अञा वधीक उस्ताद शागिर्द के सबक ॾिनो, आयत याद कराई, उस्ताद घर वञी सुम्ही पियो, शागिर्द उहा आयत पढ़े थो, पक्को थो करे, उस्ताद घर निंड पियो आ, पढ़े शागिर्द तो, मलाइक उनी निंड पियल उस्ताद जो मथो नेकियूं लॻियल। कारखानो आहे न नेकिन, उस्ताद ही फौत थी वियो, उस्ताद दुनिया मां मोकलाए वियो, शागिर्द अलाए केतरा पढ़ाई, उन्हीं शागिर्दन जा शागिर्द थिया। हाणे उस्ताद फौत थी वियो, कब्र में पियो आ, अलाए केतरा साल गुज़री विया, जिस्म ॻरी वियो, शागिर्द जाथे भी पढ़न था, पढ़ाइन था, ओ उस्ताद फौत थियल जे लाइ भी मलाइक मथों नेकियूं लिखियल। त ही रहमत जो कारखानो आ, अल्लाह जे नेकिन कमाइण जो कारखानो आ। अल्लाह जे नबी तॾहिं फरमायो आ, जेका मां हदीस पढ़ी न, अल्लाह जे नबी फरमायो, खैरुकुम मन तअल्लमल कुरआन व अल्लमह। अल्लाह जो नबी तो फरमाए, तवां मां भलो उहो आ जेको कुरान पढ़े ऐं कुरान पढ़ाए, कुरान सिखे ऐं कुरान सेखारे, भलो तवां मां उहो आ। अल्लाह जे दर दुआ है, अल्लाह से तवां असांजे बचड़न खे भी कुरान जो इल्म नसीब फरमाए।